दोस्तों मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। पर अॼु आउं तव्हांखे सिंध जे इंतिहाई बहितरीन शाइर मोहतरम अयूब खोसे जी लिखियल शाइरी ॿुधाईंदुसि। पोइ अचो पाण इहो उनजी बहितरीन शाइरी ॿुधूं था। ज़बान पंहिंजी इहा ई साॻी मतां तो सम्झी ठरी वई आहे, अञा त दिलि आहे इहा ई चंचल मतां तो लेखी मरी वई आहे, मतां तो लेखी मरी वई आहे। भले तूं भेले गुलाब ताज़ा सभई जनादन मथे रखी छॾ, भले तूं भेले गुलाब ताज़ा सभई जनादन मथे रखी छॾ, भले असां खां लिकाए तारा सितम असां ते सथे रखी छॾ, न फ़र्क़ु ईंदो न फ़र्क़ु पवंदो इहो तूं दिलि ते लिखी रखी छॾ। ज़बान पंहिंजी इहा ई साॻी मतां तूं सम्झी ठरी वई आहे, अञा त दिलि आहे इहा ई चंचल मतां तूं लेखी मरी वई आहे, मतां तूं लेखी मरी वई आहे। न इश्क पंहिंजो कॾहिं झुकियो आहे, न इश्क पंहिंजो कॾहिं बि झुकंदो, न इश्क पंहिंजो कॾहिं झुकियो आहे, न इश्क पंहिंजो कॾहिं बि झुकंदो, भले ज़बानूं वढाए छॾिबो तॾहिं बि पंहिंजूं निगाहूं चवंदियूं झुकणु असांजो उसूल न आहे, झुकणु असांजो उसूल न आहे। ज़बान पंहिंजी इहा ई साॻी मतां तूं सम्झी ठरी वई आहे, अञा दिलि आहे इहा ई चंचल मतां तूं लेखी मरी वई आहे, मतां तूं लेखी मरी वई आहे। ही बेहसी ऐं ज़लालतनि जो निज़ाम तुंहिंजो क़बूल नाहे, ही बेहसी ऐं ज़लालतनि जो निज़ाम तुंहिंजो क़बूल नाहे, असां त सच जा पका पुॼारी असांजो सच खे सलाम आहे, सचई असांजो इमाम आहे, सचई असांजो इमाम आहे। ज़बान पंहिंजी इहा ई साॻी मतां तूं सम्झी ठरी वई आहे, अञा त दिलि आहे इहा ई चंचल मतां तूं लेखी मरी वई आहे, मतां तूं लेखी मरी वई आहे।